अस्सलाम वालेकुम नाज़रीन, राजधानी टाइम जे अॼोके एडिशन सां इस्लामाबाद स्टूडियो में मां सिकंदर अली हुलियो। हिन वक्त जंहिं वक़्तु तव्हां ही प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो, इस्लामाबाद जे अंदरि वफ़ाक़ी काबीना कसम खणी चुकी आहे ऐं हिकु ॿी जेका अहम मुक़ररी आहे उहा सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे हवाले सां वज़ीर आज़म समरी बाज़ाब्ता तौर ते मुनीर मलिक खे अटॉर्नी जनरल जी मोकिले छॾी आहे ऐवान सदर खे। ऐं ॿियूं बि काफ़ी इस्लामाबाद जे अंदरि डेवलपमेंट्स थी रहियूं आहिनि जंहिंजे अंदरि जेके की अहम उहिदा आहिनि उन्हनि ते तकरीरियूं मुक़ररियूं तबादला ऐं वर्किंग थी रही आहे। पर ज़ाहिर आहे हीअ जेका नई हुकूमत मियां नवाज़ शरीफ़ जी आई आहे मुस्लिम लीग नवाज़ जी ऐं कुझु ॿियूं इतिहादी धुरियूं सां शामिलु थी रहियूं गवर्नमेंट फॉर्मेशन में, उन्हनि खे कहिड़ा चैलेंजिस दरपेश आहिनि, कहिड़ा इशूज़ आहिनि, कहिड़ा मसइला आहिनि जेके फौरी तौर ते या लॉन्ग टर्म बुनियादनि ते हू उनखे मुंहुं ॾेई सघनि था। इन ते ॻाल्हाइण जे लाइ मूंखे अॼु स्टूडियो में ॿिनि मोज़ज़ महिमाननि जॉइन कयो आहे। सभ खां पहिरियां रियाज़ सोहेल साहिबु। रियाज़ साहिबु खे तारीफ़ जो मोहताज न आहे ऐं पाण लिखंदा रहिया आहिनि सिंधी अख़बारुनि में पाकिस्तानी मीडिया जे अंदरि। मोहतरम लाला हसन पठान पाण बि अॼुकल्ह हिते इस्लामाबाद जे अंदरि ई इंटरमीडिया सां तालुक़ संदनि ऐं हूअं इंतिहाई समाजी ऐं सियासी तौर ते हुनजो हिकिड़ो तमामु सरकर्दा किरदारु रहियो आहे सिंध जे अंदरि। रियाज़ कीअं पिया सम्झो बिलाखिर मियां साहिबु टियों दफ़ो वज़ीर आज़म हिकिड़ो एज़ाज़ ऐं टियों दफ़ो हुनजे भाउ वज़ीर आज़म एज़ाज़ ऐं काबीना हुननि जी जेका आहे जेका पहिरियों फेज़ आहे उहो अॼु इस्लामाबाद में अची वियो ऐं की मुक़ररियूं तबादला तकरीरियूं, पर चैलेंजिस कहिड़ा था सम्झो तव्हां? ज़ाहिर आहे त हींअर सां ई उन्हनि खे पंहिंजी हिकिड़ी टीम जी तलाश शुरू थी वई हूंदी। पहिरें फेज़ में हुननि जेका पंहिंजा वज़ीर खया आहिनि, हाणे ज़ाहिर आहे ब्यूरोक्रेसी में वॾे पैमाने ते शिफ्ट थींदी ऐं पोइ ईअं जेको आहे न मथां खां वठी हेठि ताईं ब्यूरोक्रेसी में सॼो तब्दीलियूं ईंदियूं त जीअं पंहिंजी हिकिड़ी अहिड़ी टीम या फ्रेंडली टीम ठाहे सघिजे त जीअं पंहिंजा फ़ैसिला जेके आहिनि इम्प्लीमेंट कराइण में आसानी रहे। छो त जेका गुज़िरियल हुकूमत हुई हुन में त सफ़ा असां ॾिठो पिए त न गवर्नमेंट में ऐं ब्यूरोक्रेसी में कंट्राडिक्शन ॾाढी हुई ऐं विच में जेको आहे न हुनमें अदालत जो बि हिकिड़ो रोल आयो पियो बार बार कंहिंजी अपॉइंटमेंट थिए कंहिंखे हीअं त हींअर ताईं त अहिड़ी का सिचुएशन न आहे त मियां साहिब खे अदालत पारां का इहा रुकावट आई हुजे। जेसिताईं चैलेंजिस जी ॻाल्हि आहे त इहो चयो पियो त क़ौमी असेंबली में जेका मियां नवाज़ शरीफ़ जी पहिरीं स्पीच हूंदी उहा उन्हनि जे 100 डेज़ जो जेको प्रोग्राम हूंदो उहो वाज़े कंदी। पर मियां साहब 100 डेज़ जी का ॻाल्हि कोन कई। बिल्कुलु इहे जो मतिलबु इहो त हाणे 100 डेज़ वारी पॉलिसी न हलंदी, ओवरऑल ही 5 साल जी ॻाल्हि, 5 सालनि जी ॻाल्हि थींदी। त इन करे उहो जेको हिकिड़ी सियासी तकरीर त हुई उहो उन खां प्रोग्राम या रिलीफ वारी तकरीर न हुई त जंहिंमें माण्हू ॿुधी करे चए हा उहो ई जुमिला हुआ। ज़ाहिर आहे मगर हिन में आहे त टोन हल्की हुई ऐं मफ़ाहिम जी ॻाल्हि हुई ऐं जमहूरियत जी ॻाल्हियूं हुयूं जेके माज़ी में ई पहिरीं न पई मिलनि अपोज़िशन ऐं हुन में जेका हुकूमतनि में जेका छिकताण थींदी आहे उन बरक्स हिकिड़ी सियासी तौर ते सुठी स्पीच हुई। मगर माण्हुनि जी जेका एक्सपेक्टेशन कई पे त जेके तवक़ हुई त का रिलीफ जो ऐलान थी सघे थो, वॾा ऐलान थिए या छा हुन में बि रोड ठाहींदासीं इस्लामाबाद खां वठी कराची ताईं जेको आहे मेट्रो बस सर्विस शुरू कंदासीं। पर उहे बि जेकॾहिं इन ई ते ई ॻाल्हि कई वञे त जेको मियां साहिबु जेको चयो पिए त असां जेको आहे सिंध में बि लैपटॉप ॾींदासीं उहो बि अञा ताईं थी सघे थो ईंदड़ बजट में हुनजो ऐलान हुजे या दानिश स्टाइल जेको स्कूल जेके कामयाबु तजुर्बो उते हले पियो उहो छा पंजाब खां अलावा हाणे ॿियनि सूबनि में ईंदा। हाणे ज़ाहिर आहे सिंध मां उन्हनि खे एतिरी गड़बड़ जेका तवक़ हुई जेतिरी सीटनि जी या वोटनि जी उहो त न आहे मिलिया त छा उहे उन्हनि जी अवलियत ते शामिलु हूंदो। त इहे कुझु शयूं आहिनि। बाक़ी जेके जनरली चैलेंजिस आहिनि ज़ाहिर सभ खां वॾो बहिरान त एनर्जी जो आहे जेको तवानाई जो बहिरान आहे। मगर अञा मियां साहिबु अञा हल्फ़ ई न खयो त पहिरीं चई त इहो मथां तव्हां आसरो रखो त हिन जीअं ई हुकूमत तयारु थींदी ऐं हा बिल्कुलु त माण्हुनि जी तवक़ात इहा हुई त न जेको कर्ज़ अदा कंदा ऐं फंड आयल वॾे पैमाने ते ईंदो ऐं जेको जंहिं सां प्रोडक्शन वधी वेंदी ऐं कुझु जेको आहे न हिन सख़्तु गर्मी में जेको आहे न कुझु रिलीफ मिलंदो। मगर त बिजली जे हवाले खां बि जेको आहे अहिड़ी का सिचुएशन साम्हूं न अची सघी आहे। ऐं तव्हां ॾिसो था त जंहिं क़िस्म जा मुज़ाहिरा ऐं एहतिजाज गुज़िरियल हुकूमत खे ॾिसणा पिया हुआ साॻी क़िस्म जा मुज़ाहिरा हीअं ॾिसणा पवंदा। अच्छा लाला तव्हां छा पिया सम्झो ही नई हुकूमत इस्लामाबाद में तव्हां रहो पिया समाजी तौर ते सियासी तौर ते तव्हांजो हिकिड़ो पूरो पंहिंजो हिकिड़ो एक्टिविज़म में किरदारु रहियो आहे त कहिड़ा मेजर चैलेंजिस जीअं रियाज़ पॉइंट आउट कयो हिकिड़ो एनर्जी जो क्राइसिस आहे उन खां सवाइ ॿिया चैलेंजिस तव्हां कहिड़ा पिया ॾिसो? ॾिसो सभ खां पहिरियां त हिकिड़ो मुआशी मसइलो जेको आहे उहो तमामु आम आहे ऐं उन सां गॾोगॾु जेको लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन आहे उहा KPK में हुजे कराची में हुजे या बलूचिस्तान में हुजे त मुंहिंजे हिसाब सां इहे वॾा मसइला आहिनि। ऐं लोड शेडिंग नो डाउट हाणे उन में लोड शेडिंग में हिननि खे सच ॻाल्हाइणो पवंदो। थोरो हिन नवाज़ शरीफ़ साहिब जेको सच ॻाल्हाइणु शुरू कयो आहे जंहिंमें हुन इहा ॻाल्हि इलेक्शन ॻाल्हि में त ॿिन्ही भाउरनि चयो पियो त को मसइलो ई कोन्हे इहो असां इन खे ओवरकम करे वठंदासीं। पर हींअर हुन सच ॻाल्हाइणु शुरू कयो भई एतिरो जल्दी आहे मसइलो हल कोन थींदो।
उन सां गॾोगॾु ॿियो जेको कड़ो सच आहे उहो हिननि खे ॻाल्हाइणु खपे, उहो इहो आहे तव्हांजी सब्सिडी वारो सिस्टम जेको आहे ख़तमु थींदो ऐं आवाम ते अञा बिल जेके आहिनि बिजली जो बिल उहे उहो त वधंदा। बजट में शायदि मुमकिन आहे त बिजली जा बिल वधंदा ऐं बोझ ट्रांसफर थींदो माण्हुनि में। बिल्कुलु, हाणे जेसि ताईं सचियूं ॻाल्हियूं न कंदा तेसि ताईं मसइलो हल कोन थींदो। ऐं उन सां गॾोगॾु जेको आलमी सतह ते इशूज़ आहिनि, जेको हिननि अपोज़िशन में वेठे ड्रोन ते ख़ासि तौर ते चयो पिए त असां ड्रोन अटैक न थियणु ॾींदासीं या ड्रोन किराए छॾींदासीं, इमरान ख़ान बि इहा दावा कई पिए, हिन बि कई पिए, त हाणे इमरान ख़ान त फौरन शिफ्ट करे छॾियो आहे नवाज़ शरीफ़ ते, त भई वफ़ाक़ी हुकूमत कंदी त असां हुनखे सपोर्ट कंदासीं। त मूंखे लॻे थो त जेको फॉरेन पॉलिसी आहे मोर आर लेस साॻी हूंदी ऐं इहो जेको हूंदो वॾो माण्हुनि में हिकिड़ी फ्रस्ट्रेशन इन सां बि पैदा थींदी। प्लस बिजली मतिलबु तव्हां चओ पिया वार एंड टेरर ते जेका इंटरनेशनल फोर्सिस आहिनि उन्हनि जी बि ज़ाहिर पॉलिसी उहा हूंदी त हीअ हुकूमत बि उनखे कंटिन्यू कंदी मुंहिंजे ख़्याल में, छो त हिननि वटि एतिरो मां नथो सम्झां एतिरो अॻिते वञी जेको नवाज़ लीग हुन सां फेस कंदी या पर मियां साहब पहिरीं स्पीच में चयो त सही त ड्रोन हमला बंदि थियनि। उहो त सॼे टेन्यूअर 5 सालनि में तव्हांखे यादि सभु चवनि पिया बंदि थियनि, पर हाणे बंदि कीअं थींदा इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे। हाणे इजाज़त वठनि त पोइ न ॾींदा न इजाज़त, हुननि त पंहिंजो कमु कयो पिए ऐं हींअर बि शुरू रखियो पिया, जॾहिं क्लियर कट हुननि मैसेज बि ॾिनो आहे त भई असां इहो ख़तमु कोन कंदासीं। ऐं ॿियो जेको हिते हिकिड़ो अजीब हिकिड़ी थॉट आहे त हिकिड़े पासे ड्रोन अटैक्स नो डाउट हुन ते हिकिड़ो स्टांस आहे या हिकिड़ो रेज़िस्टेंस मौजूदु आहे, पर हुन सां गॾोगॾु जेके सुसाइड अटैक थियनि पिया या बम अटैक्स थियनि पिया उन ते हू कुझु ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हनि। माना हू ठीकु आहे तव्हां अमेरिका जो जेको हिकिड़ो टेररिज़म वारो अमल आहे या जो उनजे नतीजे में टेररिज़म थिए थो उनखे तव्हां उनजे बारे में हिननि जो हमेशह मौक़िफ़ रहियो आहे त इहो आहे हिकिड़ो माण्हुनि जो रिएक्शन ड्रोन्स ऐं अमेरिकन जेका आहे पॉलिसीज़ ऐं इंट्रूजन जेको बि थियो आहे अफ़गानिस्तान में मामिलो त उहो त ख़ैर हुन हाणे उन में बि कमी हिकिड़ी त वाज़े थी आहे, तव्हां पिया सम्झो त उनजे अंदरि अञा वधीक मामिलो बहितरी तरफ़ वेंदो। KPK में त हिकिड़ो क्लियर मैसेज छॾियो न मिलिटेंट्स या तालिबान त भई जेको पीपल्स पार्टी खे वोट ॾींदो ANP खे ॾींदो या झंडो हणंदो उहो त राइट विंग पार्टीज़ टई क्लब थी वियो आख़िर में ANP पीपल्स पार्टी MQ जेके दाऊं कंदा रहिया। किथे न किथे को आहे हमाहंगी ख़्यालनि जी, पर ईअं थी नथो सघे त तव्हांखे हिकिड़ी टेररिज़म खे जस्टिफाई कयो रेज़िस्टेंस जे नाले ते या कंहिं ॿिए आज़ादी जे नाले ते या ॿिए कंहिंजे नाले ते ऐं ॿिए खे कयो त उहा शइ रुकबी कोन, माना तव्हां उनखे उनजे अॻियां को बंदि नथा ॿधी सघो जेसि ताईं तव्हां क्लियर कट उन्हनि का जामे पॉलिसी हुजे उन्हनि हा जी। एग्ज़ैक्टली। अच्छा रियाज़, ही तव्हां इंटरनेशनल मीडिया खे बि फॉलो कयो था, उन सां गॾु कमु बि कयो था, हीअ जेका ॿाहिरीं दुनिया आहे हीअ जेका स्मूथ ट्रांज़िशन आहे पार थी आहे इस्लामाबाद में चङी सूबनि में उनखे उहा कीअं पई ॾिसे ऐं हू असांजे मुल्क जूं चैलेंजिस हुननि जे नज़र में कहिड़ियूं हिन वक़्तु आहिनि? जाम ज़ाहिर एनर्जी वार एंड टेरर ज़रूरु आहे पर ॿिया जेके इशूज़ आहिनि ज़ाहिर वॾी जेका डेमोक्रेसी हिकिड़ी प्रॉपर हिकिड़ो उनजो व्हील जेको मूव थियणु शुरू थियो आहे, प्रॉपर हिकिड़ी टेन्यूअर पूरो थियो आहे ऐं ॿियो शुरू थियो आहे, ज़ाहिर इहो त वॾो माण्हुनि लाइ सॼी बैन अवी लाइ कम्यूनिटी लाइ वॾे जेका आहिनि बहितरीनु शइ आहे। उन ते तव्हां ॾिठो हूंदो त फॉरेन मीडिया ते ॾाढो लिखियो आहे त हिन पाकिस्तान में हाणे जमहूरियत जेके आहिनि हाणे जेके चइबो जड़ूं कढणु शुरू कयूं आहिनि, मज़बूत करणु न मगर हाणे उन्हनि जेके आहिनि पाण मतिलबु पाकिस्तान में हिकिड़ो टर्म आहे त बुलेट जे बजाय बैलेट जे ज़रिए थी सघे थो। जी बिल्कुलु, त उनमें यानी हींअर बि जेके आहिनि उन जा धांधलियुनि जा इल्ज़ाम लॻा सभु कुझु थियो, मगर हिकिड़ो इहो आहे त सभिनीनि धुरियुनि हिकिड़े खे क़बूलु कयो, हिक ॿिए जे मैंडेट खे क़बूलु कयो, ॻरे दिलि सां कयूं या ख़ुशी करे कयूं, मगर हिकिड़ी आहे न जमहूरी रिवायतूं जेके आहिनि उहे बहितर थियूं आहिनि। ज़ाहिर आहे सॼी दुनिया में जेके नॉर्म्स आहिनि जेके वैल्यूज़ आहिनि उहे डेमोक्रेटिक आहिनि, त जॾहिं पाकिस्तान में इहे शयूं पैदा पई थियनि त ज़ाहिर आहे उन्हनि खे बि इहा उमेदु थिए थी त हाणे सोसाइटी में बि उनजो ज़ाहिर आहे इम्पैक्ट ईंदो, सोसाइटी में बि का सहप ईंदी ऐं उनजे रवैयनि में का जेका आहे अहिड़ी तब्दीली ईंदी, मथां खां जॾहिं तब्दीली शुरू थी आहे त हेठि ताईं पहुचंदी। इन करे माण्हुनि खे वरी तवका आहे त इहो जारी रखणु घुरिजे, छो त कुझु तब्दीलियूं हींअर आयूं आहिनि, जेकॾहिं इहा गवर्नमेंट पंहिंजो टेन्यूअर पूरो करे थी त हुनखां पोइ हिकिड़ी ॿी हुकूमत अचे थी त काफ़ी चेंजिंग ज़ाहिर आहे माण्हुनि जे रवैयनि में जेको इंटरनेशनल मीडिया में आलमी दुनिया में तासुर हो त पाकिस्तान हिकिड़ो एटॉमिक बॉम्ब स्टेट आहे, हिकिड़ी सेफ न आहे ऐं हिननि जे हथ जे अंदरि अगरि राइट विंग पार्टीज़ इक़दार में अची वियूं त पोइ अञा वधीक चैलेंजिस हूंदा खिते में। तव्हां सम्झो पिया त अञा हिन दफ़े त अहिड़ी क़िस्म जी सूरत हाल न पई लॻी जेका अॻे पाकिस्तान जो हिकिड़ी पिक्चर पोर्ट्रेट थींदी, त उन में को फ़र्क़ु आयो आहे या पाकिस्तान जी स्टेट मैच्योर थी आहे या दुनिया खे सम्झ में आयो आहे त हीअ बि मैच्योर बिहेव करे सघनि था?
हिन में जेके असां ॾिसूं था जेके बि रिलीजियस सफ़ा ऐं सख़्त गिर क़िस्म जूं पॉलिटिकल पार्टीज़ हुयूं या मज़हबी पार्टियूं उन्हनि खे अवाम बिल्कुलु रद्द कयो आहे त इन करे हाणे ज़ाहिर इहो मैसेज हिते अवाम हुकूमत खे बि ॾिनो आहे इस्टेब्लिशमेंट खे बि ॾिनो आहे ऐं ज़ाहिर उहो मैसेज जेको आहे ॿाहिरि बि कन्वे थियो आहे त उन्हनि खे जेका हिन जमहूरी निज़ाम में अहिड़ी का उन वटि जेको आहे जो गुंजाइश न आहे त उहो अची करे उन ते न्यूक्लियर पावर हासिल करे वठनि या छा इवन तव्हां ॾिसो डॉक्टर कदीर जेको अब्दुल कदीर क्लेम करे थो पाण खे हू बि हिकिड़ी सीट न आहे खटे सघियो ठीकु आहे उहो पंहिंजे लाइ वॾी नालो हूंदो पंहिंजो सभु कुझु हूंदो वॾी कंट्रीब्यूशन हूंदो मगर ज़ाती तौर ते उहो बि का सीट न आहे कढी सघियो ईअं जंग में असां ॾिसूं था त मोहम्मद लुधियानवी उहे वॾी जेको आहे शहरनि में प्रोटेस्ट बि कराए सघनि था बंदि बि कराए सघनि था मगर सीट न कढी सघिया आहिनि त इहे जेके अहिड़े क़िस्म जा जेके माइंड सेट वारा माण्हू आहे उहे कामयाबु न आहिनि थिया मतिलबु पाकिस्तानी सोसाइटी इहो साबित कयो आलमी दुनिया जे अॻियां त हीउ अहिड़ो न आहे जो असीं बैलेट पेपर जे ज़रिए पंहिंजी रियासत ऐं हुकूमत उन्हनि जे माण्हुनि जे हवाले कयूं जेके अहिड़े क़िस्म जी जेका आहे इनसिक्योरिटी पैदा कनि खिते जे बिल्कुलु यानी जेका तालिबान पारां डिक्टेशन आई उहा सही ॻाल्हि आहे लिमिटेशन्स हुयूं मगर हिकिड़ो जेको पॉलिटिकल ऐं डेमोक्रेटिक प्रोसेस जेको हो उहो आख़िर थियो हुनमें ख़ौफ़ हो किन खे नुक़सानु पहुतो किन खे जेको फ़ाइदो पहुतो त हुन में थियो मगर हींअर बि हाणे नवाज़ शरीफ़ जी पूरी कोशिशि हुजे त भले हू तालिबान सां ठाहे रखे मगर ज़ाहिर आहे हुनखे हिकिड़े हद ते अची करे लाइन ड्रा करणी पवंदी या त हिकु आलमी क़ुवतनि ऐं अवाम सां गॾु हूंदो या तालिबान सां गॾु हूंदो छो त जेका बैन अवी क़ुवतनि पारां ड्रोन हमला ऐं जेके टारगेट आहिनि ज़ाहिर ड्रोन हमले में इहा सही ॻाल्हि आहे त मासूम माण्हू बि मारिजनि था मगर इहा बि त ॾिसण जी ॻाल्हि आहे त उन्हनि जो टारगेट बि त हासिलु थिए थो ठीकु आहे ड्रोन हमलनि में एतिरा माण्हू न आहिनि उन्हनि जे रिएक्शन में जेके बिल्कुलु सर अच्छा लाला त हीअ जेका सिविल सोसाइटी आहे हिकिड़ो त इलेक्शन वारो फेज़ गुज़री वियो हाणे पोस्ट इलेक्शन में उनजो छा हिन वक़्तु रिएक्शन आहे उहा छा पई फील करे त पाकिस्तानी रियासत जेका आहे उहा जीअं असीं ॻाल्हायोसीं त हिकिड़ो इंटरनेशनल इमेज हूंदो त हीअ बिल्कुलु सेफ स्टेट न आहे न्यूक्लियर बॉम्ब स्टेट आहे कई तरह जा चैलेंजिस आहे त हाणे उहा सिविल सोसाइटी छा पई सम्झे त उहा बहितरी तरफ़ वञे पई या अञा ताईं असीं अञा इलेक्शन जो जेको आहे हैंगओवर उनजे अंदरि मौजूदु आहियूं त हिकिड़ी त पॉज़िटिव शइ इहा थी आहे त पहिरियों दफ़ो तारीख़ में हिकिड़ो सेफ पावर ट्रांसफर थियो आहे मतिलबु स्मूथ थियो आहे हुन में हिकिड़ी डेमोक्रेटिक गवर्नमेंट या हिकिड़ी पॉलिटिकल गवर्नमेंट ॿी पॉलिटिकल गवर्नमेंट खे हिकिड़ो स्मूथ वे सां ॾिनो आहे पैसेज ॾिनो आहे या हुनजो जेको पावर जेको बि मैंडेट हुनखे तस्लीम कयो आहे त इहा त हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे जेके ज़ाहिर सिविल सोसाइटी हुनखे हुन हिसाब सां ॾिसे थी ॿियो हीअं मुंहिंजे ख्याल में सिविल सोसाइटी थोरो ख़ामोश आहे त ॾिसूं अॻिते थिए छा ॿियो जेका ॻाल्हि पाण जेको हिकिड़ो तज़ाद मूंखे नज़र अचे थो उहो इहो आहे त ड्रोन अटैक्स जे हवाले सां या वार ऑन टेरर जे हवाले सां नवाज़ शरीफ़ साहिब जो इहो मौक़िफ़ रहियो आहे त इहा असांजी जंग न आहे इमरान ख़ान जो बि इहो मौक़िफ़ रहियो आहे त इहा असांजी जंग न आहे पर इलेक्शन खां 2-3 ॾींहं अॻु में तव्हांखे यादि हूंदो त आर्मी चीफ क्लियरली चयो हो त न इहा असांजी वार आहे ऐं हू अञा ताईं हुन ते बीठो आहे त हाणे इहो जेको ख़्यालनि जो तज़ाद आहे इहो ज़ाहिर ईंदड़ ॾींहंनि में साम्हूं अची वेंदो त ओनरशिप गवर्नमेंट ऐं जेका मिलिट्री एस्टाब्लिशमेंट आहे हिननि जी ॻाल्हि मञी ऐं परे थी बीह रहे जेको पॉसिबल कोन्हे तव्हां ईअं अमेरिका खां कुलो नथा कढाए सघो जहिड़े हिसाब सां असां जेतिरो अॻिते जंहिं तरह सां जंग में विया आहियूं हा त उहो पॉसिबल कोन्हे हाणे या त जेकॾहिं हुकूमत पंहिंजे हितां वापसि थी थिए बैक ट्रैक करे त उहो हुननि जे लाइ सियासी तौर ते हिकिड़ो वॾो मौत साबित थी सघे ॿियो जेको जेकॾहिं आम माण्हू जे हिसाब सां ॾिसिजे त महांगाई जेका हुई तमामु घणी हुई अच्छा लाला महांगाई बाक़ी इशूज़ ते अचूं था टाइम थियो ब्रेक जो नाज़रीन वठूं था ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ थियूं था हाज़िर वेलकम बैक नाज़रीन हिन वक़्तु ज़ाहिर जेका वफ़ाक़ी हुकूमत आहे PMLN जी टिनी सूबनि जे अंदरि PTI जी KP जे अंदरि बलूचिस्तान जे अंदरि नेशनल पार्टी बाक़ी इतिहादनि जी सिंध जे अंदरि पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे अहिड़ी तरमीम खां पोइ जहिड़े तरह सां पावर ट्रांसफर थियो आहे सूबनि वटि ख़ुदि मुख़्तियारी आई आहे ज़ाहिर हर सूबो पंहिंजो तरक़ियाती ऐं बाक़ी प्लान्स ठाहे सघे थो त उहो जेको तज़ाद आहे मर्कज़ ऐं सूबनि जे विच में उन हवाले सां हिकिड़ी तमामु अहम डेवलपमेंट थी आहे रियाज़ अॼु रिपोर्ट्स अचनि पियूं त सिंध हुकूमत जेको पुराणी सर्कुलर रेलवे हूंदी हुई उन ॾींहुं कायम अली शाह पहिरीं ख़िताब असेंबली में चयो जॾहिं लीडर ऑफ द हाउस थियो हुते सिंध असेंबली में त असीं सर्कुलर रेलवे खे रिवाइव कंदासीं ऐं मियां साहिबु चवनि पिया त कराचीअ खे असीं मेट्रो बस ॾींदासीं न घुरिजे इस्लामाबाद में इहे आहिनि जेके असां वटि इंफॉर्मेशन आहे डेवलपमेंट्स थी रहियूं आहिनि त जेका बजट अचे पई हफ़्ते खां पोइ उन जे अंदरि 3 शहरनि जे अंदरि मेट्रो बस कराची इस्लामाबाद ऐं रावलपिंडी जे लाइ 10 अरब रुपया उहे रखनि पिया पर अॼु सिंध हुकूमत अचानक चयो आहे त असीं शायदि उन मेट्रो बस तरफ़ न वञूं
ऐं असीं जेका सर्कुलर रेलवे आहे उनखे 247 अरब या अॻिते पोइ अमाउंट थी सघे थो उन सां कंदासीं। तव्हां न पिया सम्झो त हीअ डुप्लीकेशन ऑफ स्कीम्स हूंदी, वफ़ाक़ी हुकूमत चवंदी मेट्रो ठाहियूं, हू चवंदा सर्कुलर पिया ठाहियूं, त सूबे ऐं जेको ऐं सिंध सूबे ऐं ॿियनि सूबनि जो जेको मर्कज़ जो पाण में तनाव आहे उनखे कीअं पिया ॾिसो था? बिल्कुलु ईंदड़ ॾींहंनि में अञा इहो वधंदो बि ज़ाहिर आहे त इहो पीपल्स पार्टी सफ़ा आइडियली इहो सिचुएशन हूंदी आहे जेके रिसोर्सिस ते ऐं डेवलपमेंट स्कीम ते वफ़ाक़ सां ऐं ख़ासि तौर ते अपोज़िशन में रही करे उन्हनि जी मुस्लिम लीग सां सदाईं हिन ते डिबेट ऐं जंग रही आहे, त ईंदड़ वक़्त में इहो थींदो। मगर जेका सर्कुलर रेलवे वारा उहो हिन गवर्नमेंट लास्ट में बि दावा कई, हुन खां अॻु में जेका अरबाब गुलाम रहीम जी हुकूमत हुई हुनजी बि सभु दावाऊं कंदा रहिया आहिनि। माज़ीअ में हुयो हिकिड़ो पुराणे दौर में बिल्कुलु लिमिटेड टाइम जे लाइ लाला खे ख़बर हूंदी रिवाइव करण जी ॻाल्हि आहे। हुन में जेका आहे न जापानी जेका तरक़ियाती इदारो आहे जाइका, हुननि जी बाक़ाइदा हिन ते जेका आहे न गुज़र 2-3 सालनि खां हुन कमु कयो आहे, फिज़िबिलिटी उन्हनि कई, फिज़िबिलिटी हुन ठाही, उन्हनि जेको आहे फंडिंग लाइ बि तयारु हुआ। मगर अलाए कहिड़े रीज़न हुआ त ही कॾहिं बि उते थिया, हितां खां वञी ऑफिसर कई वञी उतां खां ट्रेनिंग वठी आया त माण्हुनि खे रिलोकेट कीअं कबो, इहो कीअं फंक्शन थींदो, सभु कुझु उन्हनि खे बि 4-4, 5-5 साल थी विया। अलॻि सां सिटी न गवर्नमेंट पर रियाज़ उहो त ख़ैर उहो फिज़िबिलिटी वर्किंग पंहिंजे जाइ। तव्हां न पिया सम्झो त हाणे वफ़ाक़ी हुकूमत ज़ोर ॾींदी मेट्रो ते उन साॻे एरिया जे अंदरि ऐं हू ॾींदा सर्कुलर रेलवे ते, त इहो तनाव कीअं पिया सम्झो था? मुंहिंजे ख़्याल त इहो पाण 18 अमेंडमेंट जी बि हिकिड़ी जेका आज़माइश हूंदी अहिड़े क़िस्म जा फ़ैसिला, छो त जॾहिं सूबा बाअख्तियार थी विया आहिनि पंहिंजे फ़ैसिलनि जे हवाले खां, पंहिंजे तरक़ियाती इदारनि जे हवाले खां, त वफ़ाक़ी हुकूमत कीअं करे सघंदी? छो त 18 अमेंडमेंट खां पोइ मियां नवाज़ शरीफ़ पहिरियों भेरो जेको आहे न इक़्तिदार में आयो आहे, त उनखे अञा प्रैक्टिकली उन्हनि शयुनि जी अञा अंदाज़ो न आहे त कहिड़ियूं शयूं जेके आहिनि सूबनि जे हवाले थी चुकियूं आहिनि ऐं कहिड़ियूं वफ़ाक़ वटि आहिनि। त इहे जेके आहिनि इहो जेको आइनी ऐं क़ानूनी बि हिकिड़ा तज़ाद त पैदा थींदा जेसिताईं, छो त पर आहे हिकिड़ो इंट्रस्टिंग। अच्छा लाला, इन ते तव्हां बि ज़ाहिर पंहिंजी ज़िंदगी और वॾो अर्सो कराची में गुज़ारियो आहे, शायदि पुराणी सर्कुलर रेलवे जी तव्हांखे ख़बर हूंदी, त उहो त हाणे अजीब हिकिड़ो मज़ाक़ खे सूरताल थींदी अॻे हफ़्ते जॾहिं सिंध हुकूमत बजट जे अंदरि ॾींदी सर्कुलर रेलवे ही उन शहर जे लाइ ॾींदा हूंदा, पोइ या त एरियाज़ जो तयन कनि कराची टू ह्यूज, एॾो वॾो आहे, एॾो जो हुनजे अंदरि इहे ॿई स्कीम्स थी सघनि थियूं, पर उहो कीअं हूंदो मुमकिन? तव्हां छा पिया सम्झो त इहो ॾाढो इंट्रस्टिंग आहे, ॾिसण जी ज़रूरत आहे त पीपल्स पार्टी इहो एक्सपीरियंस कंदी रही आहे त सदाईं जेको पंजाब हुनजे एंटी रहियो आहे, 88 जी गवर्नमेंट हुई, 93 ही जेको 5 साल पुराणा ही लास्ट जेके 2008 वारा हुया, त पीपी त इहो पीपी जो हाज़मो इन मामले में कुझु बहितर आहे एज़ कम्पेयर टू नवाज़ लीग। त हाणे नवाज़ लीग खे थोरो पंहिंजो दिलि वॾो करिणो पवंदो ऐं उन्हनि खे सूबनि जी ॻाल्हि ॿुधणी पवंदी ऐं उन्हनि खे मञिणो बि पवंदो, अदरवाइज़ ई क्लेश थींदो। बाक़ी 18th अमेंडमेंट में त क्लियर हिकिड़ो सूबनि खे मैंडेट आहे त उहो पंहिंजो जेको बि डिसीजन कंदा हुन में आज़ादु हूंदा ऐं इम्प्लीमेंट कंदा, पर ज़ाहिर हाणे हिकिड़ो प्रोग्राम जेको सॼे मुल्क लाइ अचे थो त पर हिननि जो बि प्रॉब्लम आहे न लाला, हिननि जे तरह सां लाहौर मेट्रो बस एस्टैब्लिश कई इलेक्शन खां अॻु में, क़ाइमु कयूं, हलाए ॾेखारियूं ऐं उनखे सियासी तौर ते केश कयूं ऐं ऐलान कंदा रहिया त कराची खे बि ॾींदासीं, शहबाज़ शरीफ़ चवंदो रहियो, मियां साहब चवंदो रहियो, वरी गॾोगॾु इस्लामाबाद ऐं रावलपिंडी खे बि ॾींदासीं, त ज़ाहिर उहो कुझु सियासत बि त थींदी न तरक़ी सां गॾु सियासत थींदी ऐं उनमें इहो थी सघे थो जीअं उन खां पोइ अॻिते हली वरी ज़ाहिर बलदियाती इलेक्शंस बि थियणा आहिनि, त जेकॾहिं कराची जी पोइ छा सी सिचुएशन बि आहे, उहो सिटी डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट रहे थी नथी रहे या जेको पुराणो हिकिड़ो फार्मूलो रहियो आहे त उहो जेकॾहिं उन ते अचे थी त पोइ त अल्टीमेटली हुनखे इहे डायरेक्ट हुनखे वफ़ाक़ी हुकूमत ॾेई सघे थी। पर एज़ फार एज़ प्रोविंशियल गवर्नमेंट इज़ कंसर्न त मां नथो सम्झां त पीपल्स पार्टी कोई आसानी सां नवाज़ लीग जे जेको इन क़िस्म जूं डेवलपमेंट स्कीम आहिनि उन्हनि सां गॾु वेंदी। उहो कोशिशि कंदा त पंहिंजूं ऐं उन सां गॾो गॾु इहो बि थी सघे थो, माना गिव एंड टेक बि थी सघे थी त पीपी हुननि खे चवे त तव्हां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम कंटिन्यू रखो, असां तव्हांजा वफ़ाक़ी मनसूबा हिते कंटिन्यू करण लाइ तयारु आहियूं। अच्छा इहो मुमकिन आहे रियाज़, ही जेको लाला ॻाल्हि की बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी वर्ल्ड बैंक जी वॾी फंडिंग रही आहे, वॾी प्रमोशन रही आहे, कामयाबु प्रोग्राम हो, ज़ाहिर सभिनी बेनिफिट वरितो हुन मां अक्रॉस द पार्टी लाइन्स ऐं थ्रू आउट कंट्री। 342 MNAs आहे त हर MNA खे हिकिड़ो मिलियो 8000 जो जंक, उनखां पोइ वरी बाक़ी वर्किंग थी, त अहिड़ी स्कीम खे इहो मुमकिन आहे ईअं का थींदी बार्गेन? बार्गेन त हाणे छो त सिंध ऐं पंजाब जो न आहे, बाक़ी 2 सूबा बि उनमें जेके आहिनि हर सूबो कुझु न कुझु स्कीम्स आहिनि जेके सेंटर सां क्लैश में हूंदियूं, ऐं सेंटर में वरी ही चाहिनि था असीं अहिड़ो कमु करे ॾेखारियूं सूबनि में जो ववा थी वञे। मगर इहो ॾिसो न, हीअ त जेका
कराची टू इस्लामाबाद हिकिड़ी बस सर्विस शुरू करण जी ॻाल्हि आहे त हुन में जेको आहे इहो पॉलिटिकल गेन जेको आहे न वधीक थो लॻे छो त जॾहिं रेलवे लाइन तव्हां वटि आहे तव्हां रेलवे खे बहितर बणायो बजाए माण्हू हितां खां ट्रेवल बस जे ज़रिए कनि रिस्क खणनि तकलीफ़ खणनि रोडनि जी हालत बि सही कान्हे तव्हां रोड बि नथा ठाहियो ऐं हुन में वरी माण्हू हिकिड़ो रिस्क खणी एॾो न उहो त मियां साहब चयो आहे त हू खंजराब खां जेको मथां चाइना बॉर्डर सुस खां थींदा ऐं गवादर सां लिंक कंदा रोड ऐं रेल उहो अलॻि मसइलो आहे हीअ था चवनि त शहरनि जे अंदरि जीअं मेट्रो ही त सर्कुलर असां रेलवे ठाहे ॾींदासीं त उन में ज़ाहिर आहे हीअ त चाहींदा आहिनि त कराची में असांजो नामाचारी हुजे पेशावर में हुजे लाहौर में त थी वई त कोयटा में विद इन सिटी न आहे इहो बेसिकली सर्कुलर रेलवे त सर्कुलर रेलवे त सिटी जे अंदरि आहे मगर जेका मेट्रो बस आहे उहा कराची टू इस्लामाबाद आहे उहो त ज़ाहिर आहे त उहा हाणे हुनजे लाइ हुनखे न जेका इस्लामाबाद में जेका हिन बजट जे अंदरि वर्कआउट पिया कनि उहा टिनि शहरनि जे लाइ उहा सिटी मेट्रो बस आहे कराची जे लाइ ऐं इस्लामाबाद जे लाइ ऐं रावलपिंडी जे लाइ पोइ ज़ाहिर आहे हिनखे कनेक्ट मेट्रो टू मेट्रो थिए बसि हितां वारी मेट्रो जेका आहे पिंडी वारी वञी लाहौर में मिले लाहौर जी मेट्रो खणी अॻियां पहुचाए जेको आइडियल हूंदो पाकिस्तान जे अंदरि जेको सॼो GT रोड आहे या जेको असांजो नेशनल हाईवे आहे पर सुठो जेकॾहिं बस सर्विस उते जी ज़रूरत आहे सिटी गवर्नमेंट बि लास्ट टाइम जेका आहे न ग्रीन बस जे नाले सां हिकिड़ी स्कीम शुरू कई उहा जेका फेल थी वई ठीकु आहे हाणे उहो ज़ाहिर आहे आख़िर में अचणी त सिटी गवर्नमेंट ई वटि ई आहे जेकर उहो शहर में मेट्रो जे अल्टीमेटली सिटी गवर्नमेंट ई हलाए सघे थी सिंध गवर्नमेंट जेकॾहिं प्रैक्टिकली वाकई संजीदा आहे त ज़ाहिर सर्कुलर रेलवे वधीक फ़ाइदेमंद आहे टेक्निकली वधीक फिजिबल आहे लेस एक्सपेंसिव आहे माण्हुनि खे कैटर कंदी बिल्कुलु छो त उनमें टाइमिंग जो इशू आहे एनवायरमेंटल इशू आहिनि जेको आहे न रोड ते जेका सिचुएशन आहे हीअं एतिरी कंजेक्शन आहे ट्रैफिक जी उन सभिनी सिचुएशन में जेको आहे सर्कुलर रेलवे हिकिड़ो बहितरीनु आइडियल हिकिड़ी सिचुएशन आहे मगर हुन ते जेकॾहिं गवर्नमेंट जेकॾहिं संजीदगी सां अमल करणु चाहे त वफ़ाक़ी हुकूमत मुंहिंजे ख़्याल में हिन ते राज़ी थी सघे थी हू त चाहिनि त तव्हां डेवलपमेंट कयो न पर ज़ाहिर लाला हीअ जेका इंटर कोऑर्डिनेशन आहे उन लाइ हिकिड़ी मिनिस्ट्री बि आहे इंटर प्रोविंशियल कोऑर्डिनेशन ज़ाहिर वफ़ाक़ जेको आहे उहो वफ़ाक़ वटि त अलॻि टेरिटरीज़ आहे कोन सवाइ इस्लामाबाद कैपिटल टेरिटरी जे ऐं फाटा जा कुझु इलाइक़ा कनि था बाक़ी जेको चारई फेडरेशन जा यूनिट आहिनि सूबा उहे मिली वफ़ाक़ था ठाहिनि त ईअं किथे ईअं कोन्ह थिए जो हाणे अरड़ी तरमीम खां पोइ वफ़ाक़ हिकिड़ी अलॻि पियो बजट ठाहे सूबा अलॻि पिया ठाहिनि क्लैश ऑफ वर्क हुजे उहो कीअं मतिलबु हिन में जेको स्टार्ट वरितो आहे नवाज़ शरीफ़ या PMLN उहो मतिलबु उनखे पॉज़िटिव सेंस में जेकॾहिं पाण ॾिसूं त KPK में हुननि PTI खे चयो त तव्हां ठाहियो अदरवाइज़ कोशिशि कनि हा गवर्नमेंट जी ॻाल्हि आहे गवर्नमेंट जी माना हिकिड़ो जेस्चर आहे न बलूचिस्तान में हुननि डॉक्टर अब्दुल मालिक खे माना पंहिंजो कैंडिडेट हुननि हटाए त इन जो मतिलबु इहो आहे त पंजाब में पाण वेठा आहिनि सिंध में पीपल्स पार्टी ठाहे वयूं हाणे सिंध मां जेको हुननि फंक्शनल लीग खे या NPP खे जेको शामिलु कयो आहे न इन मां लॻे थो त हीअ सिंध खे थोरो सोढ़ो करण जे मूड में आहिनि ऐं इन जे करे हिन जी कोशिशि हूंदी त सिंध में वधीक इंटरफेरेंस कयूं त जीअं पीपल्स पार्टी खे थोरो टफ टाइम ॾिजे त उन मां इहो ॾाढो जेको क्लैश थींदो या प्रॉब्लम वधंदो ऐं ख़ासि तौर सिंध में बि कराची में इंटरवीन वधीक करणु चाहींदा जो PTI उते इमर्ज थी आहे MQM जे ख़िलाफ़ बि आहिनि ऐं प्लस उते कराची जा डायनेमिक्स बि आहिनि त उहो वॾा इशू आहिनि कराची वारो बि ऐं प्लस जेको करप्शन जो ई दावा कंदा रहिया आहिनि त हाणे इहो ॾिसणो इहो आहे की पुलिस डिपार्टमेंट बाक़ी था करप्शन ख़तमु कनि या सभिनी डिपार्टमेंट जा जेके आहिनि ख़ासि तौर ते जेकॾहिं लॉ एंड ऑर्डर सां पाण कनेक्ट कयूं त ज़ाहिर आहे जेसि ताईं पुलिस मां करप्शन ख़तमु नथी थिए ॿिया डिपार्टमेंट आहिनि उन्हनि में करप्शन आहे उहो त ज़रा रूल ऑफ लॉ जे लाइ त वॾो पैकेज घुरिजे अच्छा रियाज़ हीउ जेको ॿियो मियां साहब जो उमेदु आहे जेका तव्हां ॻाल्हि कई शुरू में त ज़ाहिर आहे हिकिड़ी त सेरेमोनियल स्पीच कई हाणे ज़ाहिर को प्लान ॾींदा जंहिंजे अंदरि हू ॿुधाईंदा त वॉर ऑन टेरर मां कीअं निकिरंदासीं इकोनॉमी मां रूल ऑफ लॉ कीअं हूंदो प्लस गवर्नेंस कीअं बहितर हूंदी ॿिया मामला कीअं बहितर थींदा त उहो केतिरो पिया सम्झो त तव्हांजी पंहिंजी सम्झ बूझ केतिरो थी कमु करे त PMLN कहिड़ो प्लान आणींदी मुंहिंजो जेको ज़ाती ख़्यालु आहे त ज़ाहिर आहे त पाकिस्तान वटि माशी वसीला तमामु घटि आहिनि ठीकु आहे एतिरो जेको आहे न फॉरेन जेको आहे बर्डन आहे फॉरेन कर्ज़ आहिनि स्टेट बैंक ॿाहिरां खां मदद बि कोन पई अचे एतिरो कर्ज़ आहे हाणे सॼे जेको डिपेंड कनि पिया उहो वञी कनि था सऊदी अरब ते त सऊदी अरब मुंहिंजो ख़्यालु वञे पियो ॾींहं ॿिनि में सॼो हिन जी जेको ख़्यालु आहे त सऊदी अरब इन्हनि खे जेको आहे न बेल आउट पैकेज ॾिए थो त कुझु 800 में तव्हां ॾिठो हूंदो त IMF ऐं वर्ल्ड बैंक जेको आहे वधीक जेको आहे रिफॉर्म जी ॻाल्हि कई बाक़ी चयो त असीं हिन जेको आहे वधीक तव्हांखे एतिरा पैसा नथा ॾेई सघूं ऐं माज़ी में तव्हां ॾिसो था त मियां साहब दावा करे चुको आहे त असां हिन कचकुल टोड़े छॾिया ऐं कंहिंखां का शइ न वठंदासीं उहो उनखे कंटिन्यू रखंदो या न त इन करे वसीला त एतिरा आहिनि ई कान त उहो उनखे कीअं प्रैक्टिकल ठाहे वठिजे जीअं जेका ख़ैबर पख्तूनख्वा में जेका तहरीक इंसाफ़ आइडियल गवर्नमेंट ठाहिणु चाहे थी भले भले हिकिड़ो प्रोग्राम हुजे मसइला त रिसोर्सिस जा आहिनि न
तरक़ी त हर को कराइणु चाहे थो, मगर जेके रिसोर्स अवेलेबल आहिनि उन मुताबिक़ थींदो न। त पाकिस्तान वटि एतिरा रिसोर्सिस आहिनि ई कान, त इहो किथां हूंदो। इवन जेकर लोड शेडिंग जो बि इशू आहे हुनमें रिसोर्सिस ई साम्हूं था अचनि न, त तव्हां फंडिसाइल एतिरो इम्पोर्ट ई नथा। मतिलबु पोइ ईअं थींदो जो आख़िर में बजट अहिड़ी ईंदी जो चवंदा पुराणी हुकूमत में टैक्स फ्री बजट आहे, हेॾां जो पैसो खणी हेॾां विझंदा, हेॾां जो हेॾां हूंदा। यानी हिन जो मतिलबु त इहो त टैक्स नेट वधे ऐं टैक्स नेट कीअं वधे जॾहिं त इंडस्ट्री जेके आहिनि पहिरीं रड़ियूं पिया कनि त जेके आहिनि एनर्जी क्राइसिस जे करे असांजी जेको आहे इनकम घटि थी वई आहे, प्रोडक्शन घटि थी वई आहे, ठीकु आहे, एक्सपोर्ट बि घटि थी वई आहे, उहो बि मतलब अगेन बैक टू द सेम पॉइंट, चैलेंजेस तमाम वॾा आहिनि। चैलेंजेस तमामु वॾा हिननि वटि ऑफर करण लाइ आवाम खे ऑफर करण लाइ तमामु घटि आहे। इन करे हाणे छा थींदो हिकिड़ा अहिड़ा प्रोग्राम इहे 5 सालनि जा मनसूबा या 4 सालनि जा मनसूबा ॾींदा जेके आस्ते आस्ते 5 साल ताईं छिके सघजनि। हर साल उनजे लाइ थोरी थोरी फंडिंग ऐं थोरो थोरो कमु थींदो रहे ऐं उहो हिकिड़ो हिन पिक्चर बि ठाहिनि। ऐं ईअं जेको आहे 5 सालनि ताईं अहिड़ा ई स्कीमूं ॻोल्हियूं बियूं त जीअं उहो विज़िबल सियासी तौर ते बचाव थिए, सियासी तौर ते बि बचाव थिए। टाइम छा ब्रेक खां पोइ वरी बाक़ी इशूज़ ते ॻाल्हाईंदा। नाज़रीन वठूं था ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ थियूं था हाज़िर। हिन आख़िरी हिसे में असीं ॻाल्हाईंदासीं वफ़ाक़ी काबीना जेका इस्लामाबाद में 26 रुकनी काबीना जंहिंमें 3 सेनेट जा रुकननि कसम खयो आहे। रियाज़ की पिया सम्झो वफ़ाक़ी काबीना में सिंध जी ठीक ठाक नुमाइंदगी आहे, सदरुद्दीन शाह, गुलाम मुर्तज़ा जतोई ऐं हकीम बलोच साहब। त मुंहिंजो ख़्यालु आहे त जेको सम्झो पियो त हीअ पंजाब सेंटर्ड हूंदी, पर सिंध जी त ठीक ठाक नुमाइंदगी हूंदी। बिल्कुलु टे जेके वफ़ाक़ी वज़ारतूं ॾिनियूं वयूं आहिनि उहे ॾाढियूं इम्पॉर्टेंट आहिनि। अञा इहो अचिणो आहे त उन्हनि खे कहिड़ा खाता था मिलनि ऐं उहे कहिड़े क़िस्म जा आहिनि, छो त मेनली जेके फॉर्मल नोटिफिकेशन थियणो आहे, खातनि जी ख़बर त पइजी वई आहे, पर नोटिफिकेशन कैबिनेट हा त उनमें जेको जेके अहम खाता आहिनि जीअं ख्वाजा आसिफ खे पाणी ॾिनो आहे, त यानी जेको मौजूदा सिचुएशन में सभ खां ॾुखियो खातो आहे उहो ख्वाजा आसिफ खे, छो त पब्लिक खे प्रेस छो उहो खातो हर जॻह न खुलियो पियो आहे। हा पब्लिक खे प्रेस खे इन ई खाते खे जेको आहे न मोह ॾियणो ऐं जेको चौधरी निसार आहे उन वज़ारत दाख़िला संभाली आहे त ज़ाहिर ठीकु आहे। अच्छा लाला तव्हां कीअं पिया सम्झो त ज़ाहिर अंदाज़ो त घटि हूंदी रुकनी काबीना, पर 26 रुकन मुंहिंजो ख़्यालु पहिरें फेज़ में आहे सभु चइनी सूबनि जी नुमाइंदगी आहे हुनजे अंदरि, पर सिंध जी ठीक ठाक नुमाइंदगी आहे। जी मां पहिरियां गुज़ारिश कई न त हिननि जो मूड आहे पीपल्स पार्टी खे थोरो टफ टाइम ॾिजे सिंध में, ऐं उनजे करे ई हुननि उनखे शामिलु कयो आहे। अदरवाइज़ न फंक्शनली उनखे ज़रूरत हुई, न NPP जी ज़रूरत हुई, गुलाम मुर्तज़ा जतोई ज़ाहिरा हकीम बलोच नवाज़ लीग खे एज़ अ पार्टी मतिलबु जेसि तरह हुनजी अक्सरियत बि हुई जहिड़े तरीक़े सां, पर सिर्फ़ु हाणे इहे ऐं 3 वज़ारतूं ॾियणो इहो बि मैसेज आहे त हिननि जी घणे भाङे, छो त KPK में एतिरी मुदाख़लत जेका तव्हां सवेर बि ॻाल्हि कई त हिन जो घणे भाङे फोकस हूंदो सिंध जे अंदरि ऐं ज़ाहिर प्रेशर वधाईंदा। ऑलरेडी ॾाढो टफ आहे ऐं विच में जेको MQM जो स्टाइल वरितो आहे वेट एंड सी वारो, MQM बि हिन इंतज़ार में वेठी आहे त ॾिसूं त छा थो थिए त पोइ असां को फ़ैसिलो कयूं। त हाणे माना इहो सॼी जेका गेम थींदी उहा वञी थींदी सिंध प्रोविंस ते, त इहो ॾाढो इंट्रेस्टिंग हूंदो त। अच्छा रियाज़ तव्हां सम्झो पिया त वाक़ई जीअं लाला चए पियो त इहो वरी फोकस एतिरो थियो आहे, माना नुमाइंदगी मां अंदाज़ो पियो थिए ज़रा गुलाम मुर्तज़ा जतोई, सदरुद्दीन शाह, हकीम बलोच ऐं प्लस अञा हैवी वेट्स मसलन लियाकत जतोई आहे, गोसली शाह, उहे त रहिया वेठा आहिनि पोइ हिते, मुमताज़ भुट्टो जंहिंजे बारे में वॾा उहिदा बि आहिनि, फॉर एग्ज़ाम्पल गवर्नर सिंध आहे, हिते प्रेसिडेंसी ख़ाली पई थिए, त इहा कंसंट्रेशन कीअं पिया सम्झो कहिड़े तरफ़ वेंदी? मूंखे त हिकिड़ी ॿी फील अचे पई जे नमूने सां 3 वफ़ाक़ी वज़ीर रखिया आहिनि ऐं जीअं वफ़ाक़ी हुकूमत कराची में मनसूबा पई ॾे, मूंखे त लॻे पियो ईंदड़ वक़्त में आउं ॾिसां पियो त वफ़ाक़ी हुकूमत सां गॾु आहे MQM ऐं इन करे उन्हनि पंहिंजो जेको आहे न गवर्नर MQM खे बरक़रार रखनि था, पंहिंजा मिनिस्टर वधाए था छॾनि ऐं उहे ज़ाहिर त MQM जी तव्हां सम्झो पिया त MQM जो गवर्नर वरी बि हलंदो जेकॾहिं जेका हींअर थोरी घणी मफ़ाहिमती सिचुएशन आहे ऐं हींअर 3 वफ़ाक़ी वज़ीर सिंध मां खयां विया आहिनि ऐं ज़ाहिर नवाज़ लीग पंहिंजो ईअं ई शेयर वधाए सघे थी सिंध में, मिनिस्ट्रीज़ वधाए छॾे, पार्टनर्स वधी आहे, नेशनल पीपल्स पार्टी बाज़ाब्ता ज़म थी वई आहे, उन में जेको ऐलान थियो आहे ऐं हकीम बलोच सभिनी खे एडजस्ट पिया कनि, त इन मां इहो लॻे थो वॾो शेयर ॾेई ज़ाहिर ॿियनि पंहिंजी पार्टी खे वॾो शेयर ॾेई गवर्नर MQM खे ॾेई सघनि था न। अच्छा तव्हां हीअ ॿी ॻाल्हि पियो करे लाला, तव्हां छा सम्झो त इहो जेको रियाज़ ॻाल्हि पियो करे त ज़ाहिर नुमाइंदगी एतिरी हूंदी काबीना जे अंदरि वफ़ाक़ी ऐं प्लस ज़ाहिर सूबाई त आहे कोन जो गवर्नर जे बारे में एतिरो ज़िद न, पर जे गवर्नर जा 2 अहम उम्मीदवार आहिनि, नाला मुमताज़ अली भुट्टो ऐं इहो वॾो गोसली शाह। इंट्रेस्टिंग सवाल हूंदो या इहो ईंदड़ वक़्त में ख़बर पवंदी त नवाज़ लीग जो क्लियर स्टांस रहियो आहे त उहो MQM खे गॾु न खणंदा कॾहिं न, पर उन्हनि वोट त वरितो, MQM में गैर मशरूत वोट ऑफर कयो, मियां साहब खे लीडर ऑफ द हाउस इलेक्शन में वोट कयो वरितो ऐं हिकिड़े पासे MQM दरख़्वास्त ॾिनियूं आहिनि अपोजिशन में वेठा वेहण जे लाइ, ॿिए पासे उहो गवर्नर जो वेठो आहे ऐं ईअं कॾहिं कोन थियो आहे त गवर्नर को अकेले सिर वञी वेही रहे गवर्नमेंट में, माना MQM जी। पर गवर्नर हिन वक़्तु सिंध मां विया आहिनि ॿाहिरि
इतला आई आहे त विया आहिनि उमिरि ते, पोइ दुबई हूंदा ऐं बाक़ी मामलात खे ॾिसी ऐं बाद में फ़ैसिलो कंदा। मतलब मां इहो चयो न त जेसिताईं हिननि जो सॼो मामिलो नथो थिए सेट, इन करे सिंध गवर्नमेंट में शामिल नथा थियनि। जॾहिं हिननि खे क्लियर सिग्नल मिलियो नवाज़ हिननि खे शामिल नथी करे, हीअ सिंध हुकूमत सां गॾिजी वेही रहंदा। क्लियर तव्हां सम्झी परियासीं। मां इहो सम्झां थो जेका सदर जो टेन्यूर जेसिताईं जारी आहे, पर हुननि केॾो मायूस कयो पीपल्स पार्टी हुनखे वोट बि घुरियो, हिन जे अंदरि अमीन फ़हीम जे लाइ हुन वोट कोन ॾिनो। इहे त ज़ाहिर मैसेज उन्हनि उते ॾिनो आहे। हींअर 2-3 ॾींहंनि खां जेका सिचुएशन आहे कराची में ज़ाहिर आहे त उहो बि घणेई इशारा ॾिए थी त केरु कंहिंखे कंहिंखे वधीक सोड़ो पियो करे, जीअं पीस पार्टी हुकूमत खे थोरो सोड़ो कयो वियो आहे, त ज़ाहिर आहे इहो जेको न बेनिफिट फ़िलहाल त हर दौर पंहिंजी तयारी करे पई। चलो रियाज़, अॼु जो प्रोग्राम में टाइम थियो पूरो। तव्हांजी वॾी महिरबानी आहे असांखे जॉइन करण जी। लाला हसन साहब तव्हांजी महिरबानी जॉइन करण जी। नाज़रीन, तव्हां मोहतरम रियाज़ सोहेल ऐं मोहतरम लाला हसन पठान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं ज़ाहिर हिन वक़्तु इस्लामाबाद जे अंदरि हर तरह जी फॉर्मेशन थी रही आहे। मियां साहब जन अची विया, काबीना बि अॼु अची वई, उन खां पोइ अहम जेके तक़रीरियूं, तबादला ऐं मुक़ररियूं ऐं मामला तय पिया थियनि, त असीं तव्हांखे आगाह रखंदासीं। पर उमेदु इहा थी कजे त हिन सॼे सूरत हाल मां जेके जंहिं तरह सां स्मूथ ट्रांज़िशन पार थी आहे, उन मां हिकिड़ो स्मूथ सोल्यूशन ऑफ द चैलेंजिस जी असीं ॻाल्हायोसीं, जेके मुल्क खे दरपेश चैलेंजिस आहिनि उहे बि थी सघनि। सुभाणे हाज़िर थींदासीं, सुभाणे त न बल्कि मंडे ते हाज़िर थींदासीं साॻे टाइम ते। तेसिताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।